हम ख़बर खां वाक़िया ॾींदासूं। भारत 14 पाकिस्तानी मुहाननि खे आज़ाद करे छॾियो आहे। आज़ाद थींदड़नि में शाहबंद तालके जा 2 ऐं जाती जा 2 मुहाना शामिल आहिनि। आज़ाद थींदड़ मुहाननि खे वाघा बॉर्डर ज़रिए लाहौर पहुचायो वियो आहे। भारत 14 पाकिस्तानी मुहाननि खे आज़ाद करे छॾियो आहे। आज़ाद थींदड़नि में शाहबंद तालके जा 2 ऐं जाती जा 2 मुहाना शामिल आहिनि। आज़ाद थींदड़ मुहाननि खे वाघा बॉर्डर ज़रिए लाहौर पहुचायो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया त भारत 14 पाकिस्तानी मुहाननि खे आज़ाद करे छॾियो आहे। आज़ाद थींदड़नि में शाहबंद तालके जा 2 ऐं जाती जा बि 2 मुहाना शामिल आहिनि। आज़ाद थींदड़ मुहाननि खे वाघा बॉर्डर ज़रिए लाहौर पहुचायो वियो आहे। भारत 14 पाकिस्तानी मुहाननि खे आज़ाद करे छॾियो आहे। आज़ाद थींदड़नि में शाहबंद तालके जा 2 जाती जा बि 2 मुहाना शामिल आहिनि। आज़ाद थींदड़ मुहाननि खे वाघा बॉर्डर ज़रिए लाहौर पहुचायो वियो आहे। अहम ख़बर खां हिकु भेरो ॿीहर अवां खे अपडेट कंदा हलूं। भारत 14 पाकिस्तानी मुहाननि खे आज़ाद करे छॾियो आहे। आज़ाद थींदड़नि में शाहबंदर तालके जा 2 ऐं जाती जा बि 2 मुहाना शामिल आहिनि। आज़ाद थींदड़ मुहाननि खे वाघा बॉर्डर ज़रिए लाहौर पहुचायो वियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अली जतोई सां। जी मोहम्मद, अपडेट कजो। ही भारत में 14 पाकिस्तानी मुहाननि खे आज़ाद कयो वियो आहे, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, 14 पाकिस्तानी कैदी पाकिस्तानी कैदियुनि खे आज़ाद करे छॾियो। भारत में 14 पाकिस्तानी शहरियुनि खे वाघा बॉर्डर ते पाकिस्तान रेंजर्स पंजाब हवाले कयो, जंहिंमें 9 आम शहरी ऐं 5 माहीगीर शामिल आहिनि। जंहिंमें सिजावर ज़िले जा 5 माहीगीर, जिनमें शाहबंदर तलके जो ॻोठ शहचान खान वासी राजन सिंह मोर सकंदो मला, पहिरीं जाती तलके जे इलाइक़े 0 पॉइंट जा सुमार मला ऐं अला बचायो मला शामिल आहिनि। आज़ादी माणी पाकिस्तानी वाघा बॉर्डर ते पैदल माहीगीरनि खे जेको सो कानूनी कार्रवाई बैदि संदनि घरनि हवाले कयो वेंदो। जी ठीकु आहे मोहम्मद अली, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।